अस्सलामुअलैकुम नाज़रीन, नाम आहियां जमील शर ऐं अॼु जी हिन वीडियो में आवांखे ॿुधाईंदुसि त हिकु बहितरीनु कीवर्ड जेको आहे सो कहिड़ो आहे। सिंधी ॿोली जो बहितरीनु कीवर्ड जेको असां मोबाइल में इस्तेमालु कयूं। नाज़रीन, हूअं त जेकॾहिं असां प्ले स्टोर ते सिंधी कीवर्ड लिखंदासीं, सिंधी कीवर्ड जीअं नाज़रीन असां लिखंदासीं त हिते काफ़ी सारा कीवर्ड अची वेंदा। नाज़रीन, ही कीवर्ड जेके आहिनि, जेकॾहिं तव्हांजे मोबाइल जी रैम घटि हूंदी त ही कीवर्ड असांजे मोबाइल खे हैंग कंदा ऐं तमामु घणो नुक़सानु पहुचाए सघनि था। तंहिं करे नाज़रीन, हिकु बहितरीनु जेको कीवर्ड आहे उहो तव्हांखे अॼु मां हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। नाज़रीन, वीडियो खे आख़िर ताईं लाज़मी ॾिसंदा। त प्ले स्टोर ते अची लिखंदा जी बोर्ड नाज़रीन लिखंदा त हिन तरह जो हिकिड़ो जी बोर्ड जे नाले सां कीवर्ड अची वेंदो। त हिन खे नाज़रीन इंस्टॉल करे ओपन कंदा त हिन जी सेटिंग जेका आहे सो मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। त उहो हीअं आहे नाज़रीन, हिन जो इंटरफेस कुझु हिन तरह जो आहे ऐं हिते असां क्लिक कंदासीं लैंग्वेज ते क्लिक करे असां एड कीवर्ड ते क्लिक कंदासीं। एड कीवर्ड ते क्लिक करण खां बाद में हिते सर्च बार में अची असां हिते सिंधी सर्च कंदासीं। जीअं असां सिंधी सर्च कंदासीं त हिते सिंधी अरबिक खणंदासीं। नाज़रीन, हिते जेको आहे सो हिन खे असां डिसलेक्ट कंदासीं ऐं हिन ते सिलेक्ट कंदासीं। त हीअ जेको आहे सो असांजी लैंग्वेज सिलेक्ट थी वई। हाणे असां हिते पंहिंजी लैंग्वेज खे जेको आहे सो टेस्ट करे ॾिसूं था। नाज़रीन, हिते अचण खां बाद में नाज़रीन असां हिते कुझु बि लिखी सघूं था। हिते ॾिसो नाज़रीन, जमील शर असां लिखूं था, कुझु बि असां लिखी सघूं था। हिकु बहितरीनु नमूने सां हिते सिंधी ॿोली जो बहितरीनु कीवर्ड आहे। त नाज़रीन, हीअ अॼु जी वीडियो हुई। अगरि तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी वारे बटन खे लाज़मी हंधा वधीक अहिड़े वीडियो ॾिसण लाइ। अल्लाह हाफ़िज़।